Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. फरीदाबाद सानहे में संगीन गफलत ऐं लापरवाहीअ ते एक्शन। वॾे वज़ीर DC, AC ऐं DHO दादू खे हटाए छॾियो। DC समीउल्लाह शेख, DHO हमीद शेख ऐं असिस्टेंट कमिश्नर फ़हीम लाखेर खे हटायो वियो। वॾे वज़ीर तरफ़ां मुर्तज़ा शाह खे DC दादू मुक़ररु करण जी मंज़ूरी। खेसि फ़ौरी चार्ज संभालींदे मुतासिर ॻोठ जी बहालीअ जो कमु शुरू करण जी हिदायत। वॾे वज़ीर तरफ़ां फरीदाबाद जे ॻोठ फैज़ मोहम्मद दुरियानी में ख़ौफ़नाक बाहि सबबि जानी ऐं माली नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। फरीदाबाद जे ॻोठ फैज़ मोहम्मद जे बाहि मुतासिरीन में हिक लख रुपयनि जा इमदादी चेक्स विरहाइण दौरान बदनज़मी। रहिजी वियल मुतासिर ॻोठाणनि जो एहतजाज। PDA में सिंध जी टीम इमदादी चेक विरहाइण वारो कमु अध में बंदि करे छॾियो। टीम पारां रुॻो 15 मुतासिरीन में इमदादी चेक्स विरहाया विया। टीम रहिजी वियल मुतासिरीन खे इमदादी चेक ॾियण जी ख़ातिरी कराईंदे वापसि हली वई। इंतिज़ामिया जे सर्वे मूजिबि बाहि वारे सान्हे में 75 घर सड़िया हुआ। ॻोठाणनि जो चवणु आहे त 100 खां वधीक घर सड़िया आहिनि। इंतिज़ामिया घटि नुक़सान ॼाणाए पाण पैसा हड़प करणु चाहे थी। घरू सेक्रेटरी जी सरबराही में जुड़ियल कमेटी फरीदाबाद सान्हे जी शुरूआती जांच रिपोर्ट वॾे वज़ीर वटि पेश करे छॾी। DC दादू, मेहर जो असिस्टेंट कमिश्नर, टाउन ऑफिसर ऐं मुख़्तियारकार संगीन गफ़लत जा ज़िम्मेवार करार। ज़रियनि मूजिबि रिपोर्ट में चयो वियो आहे त बाहि दौरान इंतिज़ामिया वक़्त सिर उपाउ न वरिता ऐं अमलदारनि संगीन गफ़लत जो मुज़ाहिरो कयो। रिपोर्ट में ज़िम्मेवार करार ॾिनल टाउन ऑफिसर ऐं मुख़्तियारकार ख़िलाफ़ कार्रवाई न थी। कोयटा पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सरबराही में इजलास दौरान बलोचिस्तान में अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो। इजलास में वॾे वज़ीर, चीफ सेक्रेटरी ऐं IG सूधो कानून लागू कंदड़ इदारनि जे अमलदारनि तरफ़ां शिरकत। वज़ीर आज़म खे बलोचिस्तान में अमन अमान बाबति ब्रीफिंग। वज़ीर आज़म ऐं बलोचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बिज़िन जो विच में मुलाक़ात दौरान सूबे जे मसइलनि सूधो सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म तरफ़ां बलोचिस्तान सरकार खे मुकमल सहकार जी ख़ातिरी। इस्लामाबाद खां कोयटा रवानगी दौरान वज़ीर आज़म सां गॾु अख्तर मेंगल ऐं ॿिया इतिहादी अॻवान जहाज़ में सवार हुआ। कोयटा में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे गार्ड ऑफ ऑनर बि पेश कयो वियो। पंजाब जे नए वॾे वज़ीर हमज़ा शहबाज तरफ़ां अॼु हलफ़ खणण जा इम्कान। ऐवान सदर जी हिदायत ते सेनेट चेयरमैन वॾे वज़ीर खे हलफ़ खणाइण जे लाइ लाहौर पहुची वियो। ज़रियनि जो चवणु आहे त गवर्नर हाउस में तक़रीब दौरान वॾो वज़ीर हमज़ा शहबाज हलफ़ खणंदो। लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मिलण बैदि ऐवान सदर तरफ़ां वज़ीर आज़म हाउस खां राय वरिती वई हुई। वज़ीर आज़म हाउस राय ॾिनी त सेनेट चेयरमैन पंजाब जे वॾे वज़ीर खे हलफ़ खणाए। पंजाब जे गवर्नर तरफ़ां नए वॾे वज़ीर खे हलफ़ खणाइण खां खुतो जवाबु ॾियण बैदि अदालत सदर खे हलफ़ जे लाइ नुमाइंदो मुक़ररु करण जो हुकुम ॾिनो हो। पंजाब के गवर्नर उमर सरफराज चीमा की तबियत ओचितो ख़राब। ज़रियनि जो चवणु आहे त गवर्नर के पेट में सूर सबब लाहौर की सर्विसिस अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टर्स संदसि तिबी मुआइनो कयो। पंजाब की कानून वारी वज़ारत AG पंजाब अहमद अवेस के कम खां रोके छॾियो।
ज़रियनि मूजिबि एजी पंजाब खे हुकुम ॾिनो वियो आहे त हाणे हू अदालतुनि में ॿुधणी दौरान पंजाब हुकूमत तरफ़ां पेश न थींदो। इलेक्शन कमीशन तरफ़ां क़ौमी ऐं सूबाई असेंबलीज़ जे लाइ तकबंदियूं 24 मई ताईं मुकमल करण जो ऐलान। कमीशन तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त क़ानून ऐं आइन तहत तकबंदियुनि जो अमल जारी रखियो वेंदो। लाॻापियल इदारनि खां नक्शा ऐं डेटा हासिल कई वई आहे। तकबंदियूं 24 मई ते मुकमल थींदियूं ऐं 28 मई ते शुरूआती रिपोर्ट जारी कई वेंदी। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खां ख़बरदार करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल पंहिंजे बयान में चयो आहे त अमेरिका में IMF जे अमलदारनि सां मुलाक़ात थी आहे। IMF चाहे थो त पेट्रोल ते सब्सिडी न ॾिनी वञे। हुकूमत बि इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे त वधीक सब्सिडी नथी ॾेई सघिजे, इहा घटाइणी पवंदी। पाकिस्तान में स्ट्रक्चरल सुधारनि ते बि IMF सां मुतफ़िक़ आहियूं। FATF जी ग्रे लिस्ट मां बि निकिरणु घुरूं था। 1 साल में चूंडुनि ॾांहुं वेंदासीं। उत्तर वज़ीरिस्तान में अफ़गान सरहद मां फायरिंग जे नतीजे में पाक फ़ौज जा 3 जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त अफ़गानी हदुनि मां दहशतगर्दनि फायरिंग कई। पाक फ़ौज जी भरपूर जवाबी कार्रवाई बाद फायरिंग जी ॾे वठि थी। शहीदनि में हवलदार तैमूर, नाइक शुएब ऐं सिपाही साकिब नवाज़ शामिल। पाक फ़ौज तरफ़ां पाकिस्तान ख़िलाफ़ अफ़गान सरज़मीन इस्तेमालु थियण जी मज़म्मत। ऐं दरिया ख़ान मरी भरिसां मोटरसाइकिल ते फायरिंग जे नतीजे में चाचो भाइटियो क़तलु। ॻोठ मुराद खोखर वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंद फायरिंग करे फरार। मक़तूलनि में ॻोठ मरी वासी इमाम बख़्श ऐं एजाज़ मरी शामिल। वारिसनि जो चवणु आहे त मक़तूल मोटरसाइकिल ते वञी रहिया हुआ त ताड़ में वेठल हथियारबंदनि मथनि फायरिंग कई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हवाले थियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।